वाहिद खान ख़ैर ताहे ओच तो जेकॾहिं ॿुधाए अचो हा न तव्हां त कोन अचो छा मक़सदु आहे तव्हांजो? मक़सदु साफ़ आहे मूंसा खान हीअ आहे तव्हांजो गिरफ़्तारी वारंट होश में त आहीं वाहिद खान मूंसा खान तव्हांजा होश उॾजी विया आहिनि मां होश में आहियां कहिड़ी दुश्मनी जे करे मुंहिंजे ख़िलाफ़ वारंट जारी कया अथई मूसा खान होशो ज़ुबान खोले चुको आहे छा हा नजीब रैसा मूं तव्हांखे पहिरियों ई चयो हुयो त बाबा पोइवारी कयोसि ॿिया कंहिंजा नाला ज़ाहिर कया अथई सूबेदार वाहिद खान? फ़िलहाल त हिकु मुख जो नालो ॾिनो अथई ठीकु आहे नजीब तव्हां सां गॾु हले थो मां DSP साहब सां बाण अची मिलां न मूसा खान साहब जो ज़ोर आहे तव्हांखे हर हालत में गिरफ़्तार करणो आहे सूबेदार साहब तव्हांखे जेतिरी रक़म जी ज़रूरत आहे सा तव्हांजा खीसा गरम कंदी असांखे पंहिंजी नौकिरी न आहे विञाइणी वारे सूबेदार वाहिद खान पर इहो कॾहिं सोचो थी त मूसा खान जहिड़े पहाड़ खे गिरफ़्तार करण जो अंजाम छा थींदो? हिकु पुलिस ऑफिसर खे धमकी ॾियण जी अंजाम जी ख़बर अथव समझी वियुसि वाहिद खान समझी वियुसि त मुंहिंजे पोयां का वॾी साज़िश आहे इन जे करे तव्हां मजबूर थी पिया आहियो निबिरी पवंदुसि उन्हनि माण्हुनि सां बि निबिरी पवंदुसि सूबेदार वाहिद खान निबिरी पवंदासीं मूसा खान खे तुम साल कोन विहारे सघंदे कलाक बि वॾो आहे बाबा साईं गाॾी तयार आहे असां रैसे लाइ सरकारी गाॾी काए आया आहियूं हलो साईं मूसा खान अॻियां अचो हथ न हणो वाहिद खान हथ न हण नजीब ये छा आहे खाना जा अनाज चोरी थिया न उन केस में पुलिस वठी वई आहे भला सालो तुंहिंजा भाग शींह मरे टप न चरे जे चरे तो उपट मरे दिल जी उम्मीद बि पूरी थी वई हिकु ॾाद त मिली वियो बाक़ी रहियो ॿियो ॾाद सो बि घोरियो तो सिर मथां हाणे हर वधी वियो हिकु ॾाद इन ख़ुशीअ में ख़ैरात कयां हा हाल घणो ख़ुश थी राघव जे पोयां मूसा खान खे ॾिसी घणो ख़ुश न थी छो त ही राघव बि मुड़ुसनि लाइ ठहिया आहिनि औरतुनि लाइ न ऐं मूसा खान त उहो शेर आहे जंहिंखे
तो हिन पिंजरे जे पुठियां घणी देर कोन विहारे सघंदे, कोन विहारे सघंदे। हा इहो त मां बि ॼाणां थो, पर 5 मिंट ई सही। जॾहिं बि कंहिं औताक ते कदम रखंदो, कंहिं वॾेरे जी तारीफ़ ते कदम रखंदो, तूं वॾेरनि जूं दिलियूं कुंपदियूं ऐं उन्हनि जे अॻियां रड़ियूं कंदो त मूंसां ॻाल्हाईंदो पिए कारीअ ते पेर आहे। पर अॼु अॼु हो मूसा खान लाकब जे पोयां। अफ़सोस, सद अफ़सोस। दोस्त पंहिंजे हाव जी बाहि मारी, अॼु हिकु बोड़े शींहं खे जेल जे पुठियां मोकिलियो। घणो ख़ुशि थी हिन लाकब जे पुठियां तूं मूंखे घणी देर विहारे कोन सघंदे, कोन सघंदे। जंहिं माण्हूअ मूंसां गॾु जंहिं माण्हूअ सॼी ज़िंदगी ॿियनि खे जेल मोकिलियो हुजे न, जेकॾहिं उहो हिकु राति लाकब में बंदि थियो त बि वॾी ॻाल्हि आहे। ॿियो त वधीक मां बि कोन थो चवां। जेकॾहिं तोखे हिकु राति लाकब में बंदि करायमि न त बि खोड़ आहे। सुबुह जो सॼे राज खे ख़बर पइजी वेंदी त मूसा खान बि जेल काटे आयो आहे। हा, हाणे वॾी ग़लती करे थो, वॾी ग़लती करे थो। तोखे इहो हिसाब ॾियणो पवंदो, इहो हिसाब ॾियणो पवंदो। तूं छा मूंखां हिसाब वठंदे? हा, भले साईं जे मथां ठा थियलो, तॾहिं ही खान ख़ामोश रहियो। हाणे फ़ैसिले जी फंज कड़ी तो करे अॻिराई कई आहे। हाणे तोखां हिसाब किताब बि खान वठंदो, खान। हा, तुंहिंजी मामूली ग़लती जे करे असां खान जे साम्हूं काड़ा थिया आहियूं। जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा त तूं पुलिस खे मार न बचाए सघंदे त मां तुंहिंजे हवाले एॾो वॾो कमु कयां ई न हा। मूसा खान ॻाल्हि पुलिस जी मार जी न आहे, तो पोइ वारी कोन कई। तूं छा थो सम्झी? जेकॾहिं हाणे तूं ॿाहिरि आहे त जीअं रही सघंदे? केरु आहे उहो जेको मूं मथां हथियार सिधो कंदो? पहिरियां त खान तोखे जीअरो छॾींदो ई कोन। जेकॾहिं हुन थोरी बि तोसां रिआयत कई त पोइ मूंखां तोखे कोई बि कोन बचाए सघंदो, कोई बि न। छो त मूसा खान पंहिंजो बैर नाहे छॾींदो। इन करे चवंदा आहिनि मूसा खान जो बैर कारीअर ते पेर आहे, कारीअर ते पेर। अधे हिन में हर शइ सुर्खी अथई, पाउडर अथई, लालड़ी अथई, क्रीम अथई, ऐं फणियूं, कुंवार जो ॻाढ़ो वॻो, मतिलबु हर शइ अथई हिन में। हाणे रुॻो इहो ॿुधाए त वनवा में कॾहिं विहारींदीअ कुंवार खे? खैरां जेसर ॾेखैर हुजे, सॼे ॻोठ में तव्हांजो हवेलीअ ताईं वञी थी सॾु ॾेई अचां। ॿिए ॾियारे विहारियूं था कुंवार खे वनवाह में। अधी भला ॿुध, ॿिए ॾींहुं त जाॻो आहे न? ॿिए ॾींहुं पूरी पक सम्झो, पक सम्झो 16 आना। पोइ भला मां पंहिंजे संगत साथियुनि खे सभिनी खे सॾु ॾेई छॾियां? खैरां जेसर ॾेखैर हुजे गुलाम कादरा, जाॻीअ वारी राति संगत छा कंदी? इहो त ज़ाइफ़ुनि जो कमु आहे। अजी मां चवां थो त कुंवार खे वनवा में विहारण खां अॻु में मां निकाह करे छॾियां। निकाह पहिरियों छो कंदे? अदी तोखे न आहे ख़बर
वनवा में वेहण खां पोइ कुंवार जो मगज़ फिरी वञे ऐं छातीअ खां जवाबु ॾेई विझे त पोइ मां कंधु खणण जहिड़ो न थियां। कैरां जे सिर ॾेखार हुजे चरियो थियो अलाए छा कुंवार वनवाह में वेहण खां पोइ कीअं फिरंदी। तूं कुंवार जो खुटको ई न कर, तूं पंहिंजो सोच पंहिंजो। कैरां जे सिर ॾेखार हुजे हिन में त सभु कुझु सामान आहे पर का काउंटर ई तबी वठी पाण खे बि त मखे कारो भुंड लॻो पियो आहे। सुभाणे जो ॿिहाव जा अछा लटा पाए या मोड़ बथे त ईअं लॻे ॼण पिंजरे में को विछ ॿधो पियो आहे। अम्मा इहो बि शुक्र आहे जो मूसा खान खे पुलिस वठी वई, न त असां लाइ वॾी मुसीबत खड़ी थी आहे। बाबा इहो शुक्र बि आख़िर केसी ताईं कंदासीं। मूसा 2 ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि अची वेंदो। इहो सोच त मूसा जे ॿाहिरि अचण खां पहिरीं असां हितां निकिरी हलूं। अम्मा जेसीं ताईं नजीब असां सां सचाई न कंदो असां ॿाहिरि कोन निकिरी सघंदासीं। बाबा नजीब सां मिलियो आहे, उहो छा थो चवे? अम्मा मुंहिंजी त का बि मदद नथो करे। पोइ कीअं बि करे बाबा सुबुह जो तूं नजीब खे हवेलीअ में मोकिल। मां त खणी न्यापो ॾींदोमांसि पर कोन ईंदो। न्यापो तूं मुंहिंजो न बाबा पर ज़ीनत जो ॾिस। जीअं ई ज़ीनत जो न्यापो मिलंदसि मूंखे पूरो यकीन आहे त हू हिते हवेलीअ में भॻो ईंदो। ठीकु आहे अम्मा, मां सुबुह जो कोशिशि करे हवेली अंदरि मोकिलियांसि थो। पर अम्मा इहो त ॿुधाए नजीब खे असांजी मदद करण लाइ कीअं राज़ी कंदीअ? इहो बाबा मुंहिंजो कमु आहे। मां नजीब खे कीअं थी राज़ी कयां इन खां तूं छुटल आहे। सिर्फ़ु हिकु चकर नजीब हिते अचे पोइ ॾिसजां त हू असांजी मदद कीअं थो करे। जॾहिं खां वठी हिते आई आहियां हे घर जो माहौल सॼो मटियो पियो आहे। न खिल न भोग न मज़ाक, ईअं थो लॻे ॼण आकाश घुमी वियो आहे। हे ॻोठ में बि का शादी कान्हे का जो घड़ी खां हली वक़्तु गुज़ारे जूं। कैरां जे सिर ॾेखार हुजे तीली ॼास ही वरी केरा? मुंहिंजी अम्मा आहे। अम्मा अम्मा है? हा अम्मा हा चङो चाहिए वे अम्मा हलिया वे। हा वेहां थी पई। कैरां जे सिर ॾेखार हुजे वेठसि त सही पर तुंहिंजी अम्मा कोन आहे। हा ॻाल्हि साॻी आहे तीली जे। तीली ॾे पाण खे ॻाल्हाई छा थी? अम्मा इहो हिनजे ॻाल्हाइण जो अंदाज़ आहे, कावड़ न करेसि। मुंहिंजी मिठड़ी चाची तव्हां नाराज़ न थियो। कैरां जे सिर ॾेखार हुजे इहो तव्हां वटि पहुती आहियां सॾ ॾियण जे लाइ। सुभाणे बुकी आहे बुकी। बुकी? उहा वरी कंहिंजी? कैरां जे सिर ॾेखार हुजे अम्बड़े इने गुलाम कादर ऐं जन्नत जी शादी थी करायां। जन्नत ऐं गुलाम कादर जी? जन्नत ऐं गुलाम कादर जी? छो अमड़ खिलो थियूं पई? इन्हे में ॾोहु कहिड़ो? न मन ॾोह त नाहे पर चाची जन्नत हिन उमिरि में छो भला? कैरां जे सिर ॾेखार हुजे नंढड़ी नेटी कुंवारा मिड़ा इहे छोरियूं थियूं कनि तोखे बताल। सुभाणे पाण अचिजांइ अचे पंहिंजे अखियुनि सां ॾिसजांइ। पोइ त ज़रूरु ईंदियूंसीं। मां बि इहा ई त ॻाल्हि कयां वेठी पई। न ख़ुशी न दुल न धमाल, ईअं थो लॻे ॼण कब्रिस्तान में आहियां। कैरां जे सिर ॾेखार हुजे हिते कुझु मिठड़ा माण्हू बि आहिनि। हा के सभु हिक करा कोन्हनि पर तूं त तीली ऐं भूख सां सभिनी खे पई थी पूरो करे। हिते ख़ुशियूं ख़ैरातूं सेरा लाॾा हुजनि, जेकॾहिं सदाईं इहे ख़ुशियूं रहनि त पोइ केरु कंहिंखे तीली छो ॾिए। पर जेकॾहिं सभु को पंहिंजे मुंहुं नफ़रत जी बाहि में पचंदो त सिवा तीली ॾियण जे ॿियो चारो बि त कोन्हे को न। अमड़े इन्हे ख़ुशीअ जे लाइ त मां हीअ रांदि रचाई आहे। मूंखे पूरी पूरी उमेद आहे त तोखे मुंहिंजे घर में अचे दिली ख़ुशी हासिल थींदी। हा पोइ त वाह जो ईंदियूंसीं। कैरां जे सिर ॾेखार हुजे अमड़े सुभाणे सवेर भरो अचे पहुचजो ऐं ज़रूरु अचिजो। अमड़ कुंवार खे वनवाह में बि त बेहार हुआ न। भला हाणे मां हलाव थी पई यादि सां अचिजो। हा मां हा। अल्लाह जन्नत ऐं गुलाम कादर जी शादी वनवाह में वेंदी सोनी नई ॻाल्हि अथई।
पता नहीं जमाने का सर मूसा खान ठीक सर मूसा खान तो तुझे जमानत थी वे यार जवाब करा दो खाना समझा तो मुझे कम यार विस्तारे थी केड़ी बारानी गाली तो करी सेठ मारा मां तहां जो कम असा के याद आ तो इतनी देर छा जलाया जका दिल जी उम्मीद हुई सा पूरी थी वई रस मूसा खान के लाका में दिसरो हो सब कम पूरो थी वे हाल सुबाने खाई तहां जे कम में हथ विझूं था वधिक पार तो हाने देर थियो न घुर्जे तमाम जल्द दिलार खान के कोडन पर झुकायूं था सेठ महरमा तहां बेफिक्र थी हलिया वञो ठीक है खाना तो बोकरानी ना इधर सेठ महरमा ये गाड़ी जी चाबी मेहरबानी यादगिरी इधर खाना मूसा खान के जेल जी हवा खराब असल में दोई त नजीब ऐं होशू आहिनि छा उन्हनि खे बख़्श कंदो जेकर उन्हनि खे माफ़ कयो तो हू गिची में पइजी वेंदा होशू पंहिंजे ग़लतीअ जी माफ़ी वठी चुको आहे खान नजीब जो छा करणो आहे नजीब हिन वक़्तु मूसा खान खां पासीरो थी चुको आहे पर आहे त असांजे ॾोही खान असांजी दुश्मनी मूसा खान सां हुई ऐं नजीब वारा मूसा खान लाइ पिया कमु कनि जेकॾहिं हू मूसा खान खे छॾे था वञनि त पोइ हुननि सां असांजी कहिड़ी दुश्मनी बाक़ी रहियो मूसा खान सो त पक सां ज़मानत ते आज़ाद थी वियो हूंदो असां बि ॾींहं ॾिठे जो सोरी हुन जूं मेहूं काए था चऊं पोइ ॾिसूं था इन मूसा खान में त केतिरो दम आहे जो हू असां खां पंहिंजूं मेहूं वापसि कराए हा भाॼाई ओ वॾी भाॼाई सरी कोन थिए जे तीली जास अलाए किथे मरी वई आहे वञास त सही तीली जे तू हिते वेठी आई ई मां सॼी हवेली में ॻोल्हे आई आहियां तर मुंहिंजी नज़रनि खां जॾहिं मां तोसां ॻाल्हाइण पसंदि ई नथी कयां त पोइ तूं मुंहिंजे हथ धोई कॾ छो पइजी वई आहे भाॼाई नाराज़ न थी मां आहियां 2-3 ॾींहंनि जी महिमान 2 ॾींहंनि जी महिमान आहे छा मरण वारी आहे छा किथे कैंसर जो मर्ज़ त न लॻी वियो थी मरण मुंहिंजा दुश्मन तो त चयो हुयो त मां 2 ॾींहंनि जी महिमान आहियां हिते 2 ॾींहंनि जी महिमान आहियां पोइ ॻोठ हली वेंदसि न तीली जे हाणे सम्झी चए त अथी पर किथे थी निकिरे